ताज़ी कोरोना की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विघे 49 मरीज़ सिहत विञाए वेठा। फौतियुनि जो अंग 29,687 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 58,077 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां वधीक 2,498 नवनि केसनि जी तस्दीक थी। हाकारी केसनि जी शरह 6.2% रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंगनि अखरनि मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 58,077 माण्हुनि जा नमूना वरिता विया। मुल्क में कोरोना वायरस से वधीक 3,498 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 6.2% रिकॉर्ड कई वई। एनसीओसी मूजिब हिन वक़्त 1,663 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। गुज़िरियल 24 कलाकनि में वधीक 39 मरीज़ फौत थियण बाद हयातूं विञाईंदड़नि जो अंग वधी 29,687 थी वियो।